अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदासीं धमाकेदार तकरार ड्रामे जी अचण वारी क़िस्त में। हाणे अचण वारी क़िस्त में दोस्तों नवाब खान मूसा सां ठाह करे छॾींदो ऐं नेक्स्ट एपिसोड में सिजा वारी इहा ख़बर ॿुधी परेशान थी वेंदो ऐं शेर अली जी वरी जॾहिं धमकी ईंदी सिजावर खान ॾे, पोइ सिजावल अञा परेशान थी वेंदो ऐं मीर पूरी कोशिश करे भावल सां ठाह करण जी कोशिश कंदो। नवाब खान जे चवण ते वक़्तु जेको आहे मीर खे पूरो करण जी कोशिश कंदो। पुलिस वरी जेको आहे मीर जे पोयां हूंदी ऐं न मूसा ऐं दरिया खान मां हथ कढे छॾींदी। अचण वारे क़िस्त में नवाब खान इहा शर्त जॾहिं रखंदो मूसा जे अॻियां, हू क़बूल कान कंदो। दरिया खान इहा ॻाल्हि मञे वेंदो। पोइ बि नवाब खान इहो थोरो करे छॾींदो, मूसा खे रिहा करे छॾींदो ऐं पुलिस खे चवंदो इन खे छॾे ॾियो ऐं पंहिंजी घरवारी जे चवण ते, उन जी सलाह ते ऐं नैना खे तलाक कान ॾींदो नवाब खान इहो कोशिश में आहे त दुश्मन घटि कयां, सॼण कुझु वधायां, जीअं सजावल जहिड़े रकास खे लिटायां। ऐं सजावल खे जॾहिं इहा ख़बर पवंदी, हू बि परेशान थींदो ऐं मीर जे लाइ बि मुसीबतूं अचण वारियूं आहिनि, हाणे वधण वारियूं आहिनि। लेकिन मीर इन ॻाल्हि में कामयाबु थी वेंदो त राणी सां उनजी मुलाक़ात थी वेंदी, पंहिंजी घरवारी सां, ऐं उहा उनखे पक ॾींदी त मां तुंहिंजो ठाह कराईंदुसि, तूं कुझु ॾींहुं सब्र कर ऐं कंहिंजे मथां वार न कजां। ऐं नवाब खान बि इन सोच में आहे त मां जेको सिजावल खे लिटाइण जे लाइ कुझु न कुझु कयां। ऐं शेर अली फ़िलहालु हिकु ॿ क़िस्तनि खां पोइ सिजावल सां बि धमकियूं ॾींदो। ख़ुदा हाफ़िज़।